बाड्रे भट्टी चौक ते राशन न मिलण खिलाफ़ भट्टी चौक जे रहवासियुनि दोदो देशी, इम्तियाज़ भट्टी, खादिम भट्टी, परवेज़ सोलंकी ऐं ॿियनि नंढड़नि मासूम ॿारनि सां गॾु रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। जॾहिं त मीडिया अॻियां दाईंदे मुज़ाहिरीन चयो त लॉकडाउन सबबि 12 ॾींहंनि खां असां नंढनि बचनि समेत बुखूं काटे रहिया आहियूं। चूंडियल नुमाइंदनि असांजी का सार न लधी आहे। पाड़े में मौजूदु गंदी नाली जंहिंजी केतिरा ई भेरा बजट वठी कामूरा खाई विया आहिनि। हाणे उन गंदी नाली में पाणी जे बीहजी वञण सबबि मच्छर वधी विया आहिनि, जन इलाइक़े जे माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हितां जा रहाकू माण्हू मलेरिया समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। वधीक उन्हनि वॾो वज़ीर सिंध सैयद मुराद अली शाह खे अपील कंदे चयो आहे त मामले जो नोटिस वठी फ़ौरियत मिस्किन मज़दूरनि खे राशन ॾियारियो वञे ऐं नाली जी मरम्मत नए सिर कराई वञे त जीअं गंदो पाणी गटरनि में निकिरी वञे, न त आवाम कोरोना सबबि मरे या न मरे पर बुख विघे ऐं मच्छरनि जे आज़ार सबबि ज़रूरु मरी वेंदी। वाहिद सिंधी, सिंध सोशल न्यूज़, बाड्रे।